कर्म नवीनों के करने में तेरा है अधिकार बंदा। कर्म नवीनों के करने में तेरा है अधिकार बंदा। कर्म नवीनों के करने में तेरा है अधिकार बंदा। कर्म नवीनों के करने में तेरा है अधिकार बंदा। 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 कर्म नवीनों के करने में तेरा है अधिकार बंदा। कर्म नवीनों के करने में तेरा है अधिकार बंदा। कर्मों के फल भोगन कारण और शरीर अपार बंदा। कर्मों के फल भोगन कारण और शरीर अपार बंदा। कर्मों के फल भोगन कारण और शरीर अपार बंदा। कर्मों के फल भोगन कारण और शरीर अपार बंदा। कर्म करन हित तुमने पाया मनुष्य जन्म उदार बंदा। कर्म करन हित तुमने पाया मनुष्य जन्म उदार बंदा। कर्म नवीनों के करने में तेरा है अधिकार बंदा। कर्म नवीनों के करने में तेरा है अधिकार बंदा। कर्म करन बिन रह न सके को सब जग कर्म आधार बंदा। कर्म करन बिन रह न सके को सब जग कर्म आधार बंदा। कर्म करन बिन रह न सके को सब जग कर्म आधार बंदा। कर्म करन बिन रह न सके को सब जग कर्म आधार बंदा। तीन गुणों की हलचल से नित कर्म करत संसार बंदा। तीन गुणों की हलचल से नित कर्म करत संसार बंदा। तीन गुणों की हलचल से नित कर्म करत संसार बंदा। तीन गुणों की हलचल से नित कर्म करत संसार बंदा। मन बुद्ध इंद्रिय दीनी तुमको कृपा कर करतार बंदा। मन बुद्ध इंद्रिय दीनी तुमको कृपा कर करतार बंदा। मन बुद्ध इंद्रिय दीनी तुमको कृपा कर करतार बंदा। मन बुद्ध इंद्रिय दीनी तुमको कृपा कर करतार बंदा। तांते कर्म करो तुम पावन वर्ण धर्म अनुसार बंदा। तांते कर्म करो तुम पावन वर्ण धर्म अनुसार बंदा। कहते निष्काम कर्म कर फल के आस निवार बंदा। कहते निष्काम कर्म
वार बंदा कहे त्यों निष्काम कर्म कर फल के आस निवार बंदा कहे त्यों निष्काम कर्म कर फल की आस निवार बंदा पाप कर्म की और न जाओ गीता ज्ञान विचार बंदा पाप कर्म की ओर न जाओ गीता ज्ञान विचार बंदा पाप कर्म की और न जाओ गीता ज्ञान विचार बंदा पाप कर्म की ओर न जाओ गीता ज्ञान विचार बंदा कर्म नवीनों के करने में तेरा है अधिकार बंदा कर्म नवीनों के करने में तेरा है अधिकार बंदा प्रेम साचो श्री राम श्री राम सतनाम साखी सतनाम सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी परम आदरणीय सदगुरु महाराज उन्हनि जे स्वरूप में वेठल पूजनीय योग असांजा संत महात्माऊं गुणीजन मंडल ऐं सतगुरनि जे स्वरूप में वेठल सतगुरनि जी प्यारी भागन वारी सदा सुहारी साथ संगत प्रेम सां चओ श्री राम श्री राम गीता जो हिकिड़ो ई सिद्धांत आहे साईं शांति प्रकाश महाराज चवंदा कमु करे ॻाल्हाए न कमु कर छा चवंदा वॾे में वॾी ॻाल्हि आहे माण्हू छा बि करे छा बि न करे पंहिंजे इन ॻाल्हि सां वास्तो न आहे कर्म करे चई कीअं कयां चई जीअं वणई तीअं कर पहिरीं कर तंहिंखां पोइ ॻाल्हाए हाली त करी कोन थो न ॻाल्हियूं ई थो करी ॿियो छा थो करी प्रेम सां चओ श्री राम नवां नवां कर्म कर जेके कबई चई मूंखे ईंदा ई न आहिनि चई पाणे सिखी वेंदे ॿार खे हलणु ईंदो न आहे हलंदो आहे पोइ सिखी वेंदो आहे माना हली करे सिखंदो आहे की सिखी करे हलंदो आहे नंढड़ो ॿारु पहिरीं सिखंदो आहे पोइ हलंदो आहे पहिरीं हलंदो आहे पोइ सिखंदो आहे सही सही साइकिल आहे हलाइबी त सिखी वञबी कार आहे हलाइबी त प्रैक्टिस थियंदी प्रैक्टिस मेक्स मैन माण्हू परफेक्ट कीअं थींदो कमु कंदे थींदो कमु न कंदो त न थींदो परफेक्ट कोन थींदो भले कयो न कयो चिंता जी ॻाल्हि न आहे पर परफेक्ट जेका थियणो आहे इन जे लाइ त माण्हूअ खे कर्म करिणो ई पए कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन चई तुंहिंजो कर्म करण में अधिकार आहे मां हिकिड़ी ॻाल्हि चवां चोथों सलोक गीता जो पकड़ो न सॼो सलोक त वरी मथो खपाए हा 4 पद थींदा आहिनि 8 करे हिकिड़े हाणे हिकिड़ो ई सिटराज थो ॿुधायांव ख़ाली मां 2 टे दफ़ा ईअं किन किन सलोकनि जी चोथों ख़ाली ॿुधाई आहे ऐं चौथे में ई कमु पूरो थी वेंदो न वधीक जो मतिलबु कहिड़ो न लिखियलु आहे भाई गीता जो सलोक पढ़ो अधु सलोक पढ़ो ईअं त पहिरीं सॼी पढ़ो वरी अधु पढ़ो वरी अधु जो बि अधु पढ़ो हिकु अध्याय पढ़ो वरी हिकिड़ो सलोक पढ़ो रोई पिटे पछाड़े चई साईं हिकु सलोक पढ़ो चई अधु सलोक पढ़ो अधु जो बि अधु पढ़ो चौथो सलोक हाणे हीअ आहे चई कर्मण्येवाधिकारस्ते कर्म करण में तुंहिंजो अधिकार आहे कमु कंदो हल चई साईं पोइ उबो थो थी वञे चई कंदे कंदे पाण ई सुबुह थो थी वेंदो का ॻाल्हि सोचणी आहे हिकिड़ो एतिरो ई ख़ाली सोचो कर्मण्येवाधिकारस्ते भाई तुंहिंजो अधिकार आहे कर्म करण में तेरा है अधिकार बंदा तुंहिंजो अधिकार आहे तूं कर्म कर चई ईअं वरी कहिड़ो अधिकार थी हली मां जेको बि कमु कयां चई उनखे त पोइ कबो हाली कर पोइ ॾिसूं था जहिड़ो खपई तहिड़ो कर मां न चवां तूं हीउ कर तूं हीउ न कर छो जो दुनिया गोड़ आहे कमु कंदे पाण ई राइट थी वेंदो हली न पाण राउंड पूरो थी वेंदो किथां बि हल कोई दौड़ त न आहे त हीउ सोचणो आहे हीउ सोचणो न आहे प्रेम सां चओ श्री राम चई त पोइ मां अधिकार आहे त मां जीअं बि कयां चई जीअं बि कर हाली कर पोइ कंदे कंदे तूं पाण ई थकिजंदे न त तोखे प्रकृति सम्झाईंदी कीअं न उबतो हल भले पर उबतो हलंदे पाण ई किथे त ब्रेक लॻंदा ई न पाण ई सुबुह थो थी वेंदे हली उहो त असां वटि पाण हिसाबु किताबु ठही वेंदो तूं हल सही पर क़ाइदो जी ॻाल्हि आहे भई तूं फल जेको आहे उन में तुंहिंजो अधिकार कोन्हे
कमु कंदे त ओड़ो त फल निकिरंदो ई कंदो, उहो त अधिकार वॾो आहे। पर अधिकार छाखे चइबो आहे, कर्तव्य छाखे चइबो आहे, जेको तोखे करिणो आहे सो कर। माण्हू वरी इन जी माना की मां जीअं बि कयां, चई तोखे करिणो जीअं हुजे तीअं कर, जीअं बि कयां इहो वरी छा थींदो आहे। कमु करण में तुंहिंजो अधिकार आहे, जेतिरो तुंहिंजो अधिकार आहे ओतिरो कर। कमु करण में अधिकार आहे माना तूं कर, जेको तो ते जवाबदारी आहे। अधिकार माना कर्तव्य, कर्तव्य सम्झो था न भाई, जेको तव्हांखे करण जी जोग आहे, भाई तोखे जेको करण जे लाइक़ु कमु आहे उहो कर, ऐं जेको तुंहिंजे कमु करण जो लाइक़ु न आहे उहो न कर। अॼुकल्ह वरी माण्हू होशियारु थी विया आहिनि, चई मां घर में रहंदी आहियां, मां सेठियाणी आहियां, ऐं हीअ जेका माई कम वारी आहे इन जो कमु आहे ॿुहारी पाइणु, ऐं इहा ॿुहारी पाईंदी आहे। चई पोइ ठीकु आहे, तुंहिंजो कमु छा आहे, तूं बि त कुझु कंदी आहे, तुंहिंजो त कोई अधिकार हूंदो न, उनजी संभाल कर, उनजी देखभाल कर। न त उहा ॿुहारी पाईंदी त ॿुहारी पाए वेंदई हली, छो जो हुन जो कमु ॿुहारी पाइण जो, ॿुहारी पाईंदी न, हड़ई पाए वेंदई, संभाल न कंदी ॿुहारी पाए वेंदी। ॻाल्हि सम्झो था भाई, तव्हां संभाल न कयो, कमु वारी ॿुहारी ॿुहारी पाए थी, पोइ ॿुहारीअ में जेकी बि खपेसि पाए, ॿुहारी पाए वञे। ऐं गाॾियुनि में हेॾा वॾा धिका हाणे ज्यादा न खाईंदा आहियूं, पर खाधा घणा अथनि। त विया कॾहिं साइड वारी सीट मिले न त विया, पोइ चंपल लाइ ईअं मथे विया आसण ते, त ॿुहारी पाइण वारो ईंदो आहे, पोइ ॿुहारी बि पाए वेंदो आहे, ऐं किचिरो बि खणी वेंदो आहे, ऐं बूट बि, ऐं बूट हिते लाइ त ॾाकी पहुची वियो हली, ॾिसां त न ॾिसां त खणी वियो हली। संभाल न कबी त उहो ॿुहारी पाए वेंदी, छा चयमि, इहा ॻाल्हि आहे। ऐं तुंहिंजो कर्तव्य छा आहे, तुंहिंजो कमु संभाले त संभाल त कर न, अधिकार भले तुंहिंजो आहे, त जेको तुंहिंजो कमु आहे सो तूं कर, न पंहिंजो कमु बि न। चई मुंहिंजो कमु ॿुहारी पाइण जो थोरी आहे, चई तूं ॿुहारी न पाए, संभाल जो अथई की न, चई हा आहे, चई संभाल कई, चई न, त पोइ हर नुक़सानु, पोइ तकलीफ़ थींदो। हाणे इहे ॻाल्हियूं आहिनि छिक त आणियूं, कमु करिणो आहे तूं कुझु कर, ऐं कंदे कंदे पाणे सिखी पवंदे, पाणे सही कंदे हली। तोखां जेकर हींअर उबतो करी थो कोई ॻाल्हि न, उबतो कंदे कंदे पाणे ई तोखे ठोकर लॻंदी, सिधो थी वेंदे न। पर कमु करण वारे खे ई ठोकर लॻंदी न, साइकिल ते केरु चढ़ंदो त ई किरंदो न। ऐं जे हिकिड़ो सुवालु ॿुधाए, ॿुॾंदो केरु आहे, जेको तार तरंदो सो ई ॿुॾंदो न, तरण लाइ वेंदो, जेको वेठो ई घर में आहे त हिते थोरी थो अची ॿुॾे, उहो त कोन ॿुॾंदो न। प्रेम सां चओ श्री राम। साईं जन हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाइनि था, भई तोखे भॻवानु हिन संसार में जीव जंत बि पैदा कया आहिनि, तोखे बि पैदा कयो अथई। हाणे 84 लख जूणियूं हिकु पासे, ऐं हिकु हीअ माण्हूअ जी जोड़ हिकु पासे, हीअ आहे कर्म करण वारी ऐं हीअ आहे भोगण वारी। छा चयमि, 84 लख जूणियूं जेके आहिनि इहे भोॻींदियूं आहिनि। शेर आहे उहो कंहिंखे मारींदो, जंहिंजो मौत लिखियलु हूंदो हुनखे मारींदो, चंबो हणंदो, मास्कर टे हुनजो खाई वेंदो हली। नांग ईंदो कंहिंखे मारींदो, जंहिंसां हिसाबु किताबु हूंदो, हर कंहिंखे न मारींदो, उन्हनि जो कर्म भोग आहे। छा चयमि, ऐं इंसान चए साईं पोइ मुंहिंजे भाग में जेके लिखियो आहे तोखे भॻवानु माण्हू छो ठाहे। कर्मों के फल भोग न कारण और शरीर अपार बंदा। 84 लख जूणियूं उहे कर्म जे फल भोगण वास्ते आहिनि, तूं भोगण वास्ते न आहीं। तूं छा चई, कर्म कर रहे न त तुमने पाया मानुष जन्म उदारंदा, तोखे त वरी करिणो आहे, भोगणो न आहे। भोगण वास्ते ॿियूं जूणियूं, ओ देवताऊं बि भोगण वास्ते आहिनि। छा चयमि, देवताऊं बि जेके उन्हनि सुठा कर्म कया आहिनि उनजो फल भोगण वास्ते आहिनि, करण वास्ते न आहिनि। करण वास्ते केरु आहे, तव्हां आहियो, माण्हू आहिनि, इंसान आहिनि। इंसान आहे जेको नओं कमु करे, ऐं जेको भोगींदो रहे उहो जानवर। भोगण वास्ते जानवर चओ, पशु माना पखी चओ, जीव जंत चओ, देवताऊं चओ, दैत चओ, इहे सभु भोगण वास्ते आहिनि, कर्म करण वास्ते आहिनि ई कान। चई रावण हेॾा पाप कया, पाप लॻुसि छो कोन, चई दैत हो न, माण्हू थोरे न हो। माण्हूअ खे हिसाब किताब जेको आहे करण जो आहे, उहो कुझु कंदो उनजो फल मिलंदो, ऐं हू त पहिरीं करे उनखे भोगणो ई पवंदो बसि। उन्हनि खे करिणो न आहे, इंसान खां सवाइ कंहिंखे बि करण जी ॻाल्हि कान्हे। नओं कमु करिणो आहे त कंहिंखे करिणो आहे, इंसान खे, बाक़ी ॿियनि खे सभिनी खे भोगणो आहे। जीअं भई किथे न थींदो आहे, भई अहिड़ो को कमु हुजे, भई सरकारी ड्यूटी, उन्हनि जी ड्यूटी भरणी आहे, उन्हनि खे वञिणो आहे, ऐं तव्हां आहियो मालिक, भई सम्झो वञो न वञो, वकील आहे ऐं हिकिड़ो जज आहे। छा चयमि,
हिकिड़ो वकील आहे, हिकिड़ो जज आहे। जज भले वेठो आहे कुर्सीअ ते, वकील हुनखे 100 दफ़ा सलाम भरींदो, उन खे साहिब साहिब चवंदो, पर अचे या न अचे वस में उहो कंहिंजे मथां कंट्रोल वकील जे मथां न थींदो आहे। ऐं जज खे त वरी पंहिंजी ड्यूटीअ सां अचिणो आहे। वकील चए मूंखे महीनो वकालत न आहे करणी, मां पंहिंजो भई बम्बई घुमी थो अचां, दिल्ली घुमी थो अचां, ॿिए पासे घुमी थो अचां, हरिद्वार घुमी थो अचां, भले। जज चए त हुनखे न। वकील छुटो आहे। तीअं तव्हां सभई जेके आहियो वकील वांगुरु आज़ादु आहियो। मुल्ज़िम खे बि वञिणो आहे, जेके वकील कयो उनखे बि कोर्ट ते वञिणो आहे। वकील सभिनी ॻाल्हियुनि में छुटल आहे। तव्हांखां पैसा वठंदो, तव्हां करे वेंदो सही, पंहिंजो कमु कंदो, न कंदो त कमु न फल न मिलंदुसि, माना पैसा न मिलंदसि, पर उहो वञे या न वञे वस वारो आहे। ऐं तव्हां भई जंहिं ॾोहो ई आहे, जेको मुवकिल आहे, जंहिं वकील कयो आहे उनखे बि वञिणो आहे। जेको ॾोही आहे, जंहिं ते ॾोह कयो अथई उनखे, जंहिंजो ॾोह कयो अथई उनखे बि वञिणो आहे। जज खे बि अचिणो आहे, उनजे माण्हुनि खे बि अचिणो आहे। पर ख़ाली हिकिड़ो वकील जेको आहे उहो आज़ादु आहे। उहो छा बि करे, तव्हांजो बि केस वठे। वकील खे खपे अॼु साईं मूंखे टाइम न आहे, चवंदो मुंहिंजे ॿिए केस में ॿिए जज वटि मां क़ाइमु कयां पियो, उनखे ॾिसो वटि सुभाणे ॾिसो तारीख़ तोखे तारीख़ ॾियणी पवंदी जज खे। तीअं इंसानु आहे, इन खे कर्म करिणो आहे न करिणो आहे। इंसान खां छॾे ॿिया जेतिरा बि जीवन उनखे फल भोगणो आहे। इहा हिकिड़ी ॻाल्हि पकी आहे। ॿी ॻाल्हि लिखनि था, हर कंहिं माण्हूअ खे कमु त करिणो आहे। चए मां न कयां, जे ईअं कीअं थींदो आहे। न हि कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्म कृत। कोई बि माण्हू चवे त मां कमु न कयां त ईअं न थी सघंदो, उनखे कमु करिणो ई पवंदो। हिकिड़ो मिंट चओ, हिकिड़ो सेकंड चओ, हिकिड़ो पल चओ, हिकिड़ो छिन चओ, क्षण चओ, उहो माण्हू कर्म खां सवाइ रही कोन सघंदो। हींअर तव्हां वेठा आहियो, साहु बि खणो पिया, ॾिसो बि पिया, ॿुधो बि पिया, तव्हांजे शरीर जूं नसूं बि हलनि पियूं, अंदरि खून बि हले पियो, वरी ॿुधो पिया त वरी सम्झो पिया, वरी ॻाल्हि जो वीचार बि कयो पिया, वरी उनजो रिपीटेशन बि कयो पिया, वरी उन ते निश्चय बि कयो पिया, छा ॿुधो छा न ॿुधो, कहिड़ी ॻाल्हि चई कहिड़ी ॻाल्हि न चई। एतिरा कम हिकु साथ कयो था। केरु चए मां न कयां, मां सुम्ही पवंदुमि, की सुम्हण बि क्रिया आहे। सुम्हंदे वरी सुपनो ॾिसंदे वरी किथे किथे घुमी ईंदे, सुपने में घणेई ॻाल्हियूं, वरी तुंहिंजे शरीर जो साह क्रिया बि हलंदी भई, उहो थोरी को बंदि थींदो आहे। ईअं थींदो आहे कॾहिं। हिकिड़ो माण्हू चए मां कमु करे ॾाढो थकिजी पियो आहे, पोइ हिकिड़े चए मुंहिंजो नकु बि थकिजी पियो आहे, साहु खणी खणी थकिजी पियो आहे, हाणे कलाक खनि मां साहु नथो खणां। ईअं थिए भई मुंहिंजो मां साहु बचपन खां ॼाओसि तॾहिं हाणे साहु खणां पियो, हाणे कलाक खनि आराम कयां, साहु न खणां। ईअं थिए? हा, करे सघंदा आहियो, चिंता जी ॻाल्हि न आहे, पर समाधि जेतिरी तव्हांखे हुजे दम, पर उहो त वरी क्रिया आहे। उन सां समाधीअ में साहु न खणबो आहे, पर शरीर जी क्रिया हलंदी भई, नसुनि में खून हले पियो, चई पोइ इहो बंदि थिए, पोइ थोरी देरि लाइ रुके, चई खून हिकु सेकंड जो 100 हिसो बि रुकंदो आहे त ॼमी वेंदो आहे। न थींदो आहे भई कंहिंखे ब्रेन हेमरेज थी पवंदो आहे, नस रुकी पवंदी आहे, ब्लॉकेज थी वेंदो आहे, 100 ॻाल्हियूं थींदियूं आहिनि। साहु वरी बि केॾी महिल तव्हां 1 सेकंड रोके सघो था, भई 15 सेकंड मिंट 2 मिंट जेको प्राणायाम कंदो हुजे रोके सघे थो, पर खून जो जेको आहे उहो 1 सेकंड न रोके सघंदा आहियो। उहो उन खां बि तिखो हले ई पियो, वरी जेका डॉक्टर खां पुछी ॾिसजो। कुझु क्रियाऊं त हलनि ई हलनि पियो, कॾहिं बंदि थींदियूं ई कोन्हनि। चई मरी वेंदुमि, चई मरी वेंदा त ॿियो जनम वठण लाइ वरी तोखे उहा यात्रा करणी पवंदी, उन लाइ अॻिते हलणो पवंदो। पाप जा पुञ जा जेके रस्ता आहिनि उहे वेतड़ियूं बदड़ियूं, यमराज वमराज सभु तोखे घुमणा पवंदा। माण्हू 1 सेकंड कर्म करण खां सवाइ रही सघंदो न। इन करे तोखे हमेशह कमु करिणो आहे। सभु जग कर्म आधार बंदा, सॼो संसार कर्म जे अधीन आहे, कर्म जे आधार ते आहे। कर्म करण खां सवाइ कर्म बिना को रह न सके ही, नेम अटल प्रकृति का ये ही। ब्रह्मदर्शनी पढ़ंदा है न। कर्म खां सवाइ कोई रही कोन सघंदो, अटल आहे नेम। इन में प्रकृति कुदरत अहिड़ो हिसाब ठाहियो आहे त कोई कर्म खां सवाइ रही न सघे। तव्हांखे कर्म करिणो आहे, पोइ सुठो कयो या ख़राबु कयो, कहिड़ो बि करिणो त पवंदव न। मां तव्हांखे चयो भई हींअर मां तव्हांखां ध्वनि थो लॻारायां, राम राम जपियो, पोइ कंहिं चयो साईं असां राम राम छो जपियूं न जपियूं, त ॿिया वीचार कंदा की न कंदा, खोटा वीचार कंदा की न कंदा, ॿिए पासे मन वेंदो या न वेंदो, चुप करे वेही सघंदा या? ऐं इन खां त सुठी ॻाल्हि आहे मूंसां गॾु ध्वनि लॻायो, उहो ई सुठो न। सम्झो भई मूंसां गॾु ध्वनि न लॻायो, हींअर मां लॻायां थो, तव्हां न लॻायो, हिकिड़ो माण्हू न लॻाए, त उहो चए मां चुप करे वेठोसि। चुप करे न वेठो, मन में ॿियो कुझु ख़्यालु पियो करे, मन खे भिटकाई पिए, हेॾा वॾा धिका बि खाराई, ऊंधे सूंधे पासे वियो पिए, ऊंधे सूंधे पासे छो थो वञे।
भगवान जो भजन वेही करे वो सुठो न भाई जेके कम माण्हू करे माण्हू खे भगवान अकुल ॾिनो आहे सम्झ न सुठो कमु करे कि ख़राबु कमु करे वीचार करण जी ॻाल्हि आहे सही सदी आहे जे न वीचार कयो त मूंखे सत्संग करण जी ज़रूरत ई न पए पर सत्संग में वीचार मिलंदो आहे इन करे माण्हू वीचार सां हलंदा आहिनि हाणे मिंट भगवान जो नाम जपियो सही श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव बोलो श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण कृष्ण हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव 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 श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव भगवान जो नालो आहे हाणे आऊं डबल डबल करे सघां पर हाणे मूंखां डबल निकिरे ई नथो आवाज़ु हाणे सम्झ में अचे हा न हो प्रैक्टिस जो कमु आहे न भाई मां ॿुधायां थो 16 मात्राउनि जो त्रिताल थींदो आहे 16 डबल वॼाईंदा आहिनि 32 जो करे वॼाईंदा आहिनि 64 जो करे वॼाईंदा आहिनि 4 गुणा 128 जो बि वॼाईंदा आहिनि 64 ऐं 64 घणा थींदा आहिनि हा न मूंखे थोरो हिसाबु किताबु 128 अञा डबल करे 256 वॼाईंदा आहिनि 500 वारा न ॿुधो आहे बसि हद थी वई 16 मात्राउनि जी जॻह में उहो त धीरे खां वठी हलिबो आहे तॾहिं वॼाइबो आहे माना हक़ीक़त में 128 खां वधीक न वॼंदो आहे अञा बि 64 खां वधीक न वॼंदो आहे वॼंदा आहिनि पर वरी अहिड़ो कोई होशियारु हुजे तॾहिं वॼाए सघे ऐं भॻवानु राम जी सम्झो भई धुनी लॻाए न पहिरीं त द्रौपद वांगुरु धीरे धीरे श्री
कृष्ण गोविंद हरे मुरारी। एॾो हेठि हलणो पवंदो, पोइ वरी माना ईअं सम्झो चौहठि ताईं हलंदो आहे, चवणो हलंदो आहे, पोइ 4 हेठि मिलंदो, 4 मथे त 16 थी वेंदा आहिनि, 256 थी वेंदा आहिनि। पर भाई ॾाढो सिर वेंदो आहे, जेतिरो भॻवान जो धनी लॻाए सघो। हाणे हीअ त खणी वीचार जी ॻाल्हि आहे, माण्हू आहे सोचे, गांइ सोचींदी, मेंह सोचींदी, उठ सोचींदो, घोड़ो सोचींदो, जीव सोचींदो, कीड़ो सोचींदो, माकोड़ो सोचींदो, कोई न सोचींदो। इंसान आहे हिनखे मात्राउनि जी ख़बर आहे, हे त मात्राउनि जी ख़बर आहे, पर भॻवान जे नाम जी बि ख़बर आहे। साईं जन इहा ॻाल्हि हिकिड़ी साफ़ लिखनि था त मन ॿुध इंद्रिय दीनी तुमको कृपा कर करतार बंदा। भॻवान तोखे मन ॾिनो आहे, सोचे सघीं थो, बुद्धि ॾिनी अथई, उन ते निश्चय करे सघीं थो, ऐं वरी 4 आहिनि इंद्रियूं तोखे ॾिनी अथई, कन ॾिना अथई, ॿुधी सघीं थो, अख ॾिनी अथई, ॾिसी सघीं थो, ज़बान ॾिनी अथई, चई सघीं थो। मिसाल तोखे इंद्रियूं भॻवान कृपा करे ॾिनियूं, हाणे इन लाइ छा कर, तां ते कर्म करो तुम पावन। तूं कर्म कर पर पवित्र कर्म कजां, अपवित्र कर्म, अपावन कर्म उहे मिड़ई न कजां। खोटा कर्म, निषिद्ध कर्म, शास्त्र जे विरुद्ध कर्म उहे मिड़ई न कजां, जेके शास्त्र सां चयल आहिनि, शास्त्र जे विहित आहिनि, अहिड़ा तूं कर्म कर। छाकाणि त भॻवान तोखे छा ॾिनो आहे, मन ॾिनई, बुद्धियूं ॾिनई, इंद्रियूं ॾिनई, हीउ शरीर ॾिनो अथई हिन कमु करण जे वास्ते। चई साईं भॻवान मूंखे अखियूं ॾिनियूं आहिनि, मां छा बि ॾिसां? चई भॻवान तोखे अखियूं ॾिनियूं आहिनि, छा बि ॾिस, कोई ॻाल्हि न आहे, तुंहिंजी ॻाल्हि 100% सही, पर भॻवान तोखे अकुल ॾिनो अथई की न ॾिनो अथई? चई हा वरी अथई। चई उन सां छा कंदे? चई इन सां ॾिसजां, कंहिंखे बुरी नज़र सां न ॾिसजां, सुठी नज़र सां ॾिसजां। ठीकु आहे न? अखि ॾिनी अथई ॾिसण लाइ, डेफिनेट, तव्हांजी ॻाल्हि पकी ॻाल्हि आहे, इहा ॻाल्हि तव्हांजी 100% सही आहे, अखि मिली आहे तव्हांखे, पर अकुल छो ॾिनो अथई? चई अकुल इन लाइ ॾिनो अथई त भई सही ॾिसजां, ग़लति न ॾिसजां, कंहिंखे बुरी भावना सां, बुरी नज़र सां ॾिसजां न ॾिसजां, सुठी नज़र सां ॾिसजां। एतिरो बि कमु कयां। ज़बान तोखे भॻवान ॾिनी आहे ॻाल्हाइण जे वास्ते, जेकी खपई ॻाल्हाए, भले राम राम जप, भले गारियूं ॾे, ठीकु आहे न, जेकी खपई ॻाल्हाए, पर अकुल भॻवान ॾिनो अथई की न ॾिनो अथई? चई हा अकुल बि ॾिनो अथई। चई इन सां सोचे सम्झी ॻाल्हाए न, सुठो ॻाल्हाइजां, ख़राबु न ॻाल्हाइजां, वीचार करे ॻाल्हाइजां, ॻाल्हाए पर वीचार करे ॻाल्हाए। भॻवान तव्हांखे साईं साफ़ लिखियो आहे, तां ते कर्म करो तुम पावन। वर्ण धर्म अनुसार, जेको तव्हांजे वर्ण में, तव्हांजे धर्म में अचे थो, तव्हांजे धर्म जी ॻाल्हि आहे, कहे टियों कर निष्काम कर्म। कर्मनि जे बारे में ॾाढी ॾुखी ॻाल्हि चयल आहे, भई कर्म बि सम्झणु घुरिजे, अकर्म बि सम्झणु घुरिजे, ऐं विकर्म बि करणु सम्झणु घुरिजे। हाणे अॻे मां ईअं साल पुछियो हो, गीता जयंती त हर साल ईंदी आहे न, कर्म माना भई जेको तव्हांखे करण जोॻो कर्म आहे, जेको तव्हांजे कर्तव्य कर्म आहे, उहो तव्हांखे करिणो आहे। अकर्म माना ॿुधाईंदा? अॻे साल त मां ॿुधायो हो, पर तव्हां बि सुठा माण्हू आहियो, छाकाणि जेके हिकिड़े हिन कन खां ॿुधिजे हितां कढी छॾिजे। जे रखिबो त वरी अंदरि साईं संधबो आचार जपजंदो त वरी खटो ॿटो थी ईंदो, तकलीफ़ कंदो की न? हिन कन खां ॿुधणो ऐं हिन खां कढणो, वरी हिन कन खां विझणो, हिन कन खां कढणो। यादि कुझु रखिबो त मथियो सूर वधंदो, इन करे यादि करिणो न। अकर्म माना जी जेको न करणु घुरिजे, ईअं न, माना न थींदी आहे सही सदी। अकर्म इनखे न चइबो आहे। भॻवानु चयो अकर्म माना तव्हां कर्म कयो पर पंहिंजो फ़र्ज़ु सम्झी कर्म करे वरी भुलाए छॾियो, इहो अकर्म थियो। जीअं ॿार पढ़ी करे, हाणे ए फॉर एपल ॿार पढ़ियो, तव्हां मां बि घणेई पढ़िया हूंदा, जेके पढ़िया ए फॉर एपल नंढे हूंदे पढ़िया न, जॾहिं पहिरीं नर्सरीअ में विया। हाणे ए पढ़ियो त ए पढ़ंदा आहियो की ए फॉर एपल पढ़ंदा आहियो, बी फॉर बुक पढ़ंदा आहियो, ऐं सी फॉर कुक पढ़ंदा आहियो, एच फॉर हुक पढ़ंदा आहियो, टी फॉर टुक पढ़ंदा आहियो। छा पढ़ंदा आहियो? हाणे फार ॿार गुम थी वई हली। हाणे ए पढ़ंदा आहियूं, ए बि जिते हुजे पढ़ंदा आहियूं, जिते हुजे न त न पढ़बी आहे।
भाई जीअं कमल लिखिणो आहे त कमल पढ़ो त KAMA, वरी LA बि के लिखंदा आहिनि की न बि लिखंदा आहिनि, ऐं सम्झंदा सभई आहियूं। तीअं कर्म करण खां पोइ वरी माण्हू भुलाए छॾे। मूंखे जेको तव्हांखे भाई तव्हांखे रोटी पचाइणी हुई, साईं मां त साईं सुबुह खां वठी रोटी पचाई, फुल्का पचाया, वरी साईं अटो ॻोयमि, हीअ कयुमि, वरी अञा हीअ कमु करिणो आहे, हीअ कमु, त माण्हू सुर वियो। अरे फुल्का पचाए, अटो ॻोए, फुल्को पचंदो न आहे। हिकिड़े फुल्के पचाइण लाइ जेकर यादि कर त ॾाढी मुसीबत खपे। पहिरीं अटो खपे, अटे लाइ बि कणिक खपे, कणिक लाइ बि खेती करणी वेंदी न, उन लाइ ट्रैक्टर न खपे। पहिरीं ट्रैक्टर जी फैक्ट्री हणा की पहिरीं भाई फुल्को पचाए खां ॿुधायो। ट्रैक्टर खां सवाइ उहो खेती कीअं कंदा? पर ईअं आहे न, रोटियुनि में गाॾी हले ई पई। फुल्के पचाइण लाइ साईं पहिरीं अटो दॿे मां कढिबो, वरी अटे खे ॻोहिबो, वरी मलबो, वरी कलबो, हा न, वरी उनखे मारबो, वरी साड़बो, वरी तारबो जेकी खपे, वरी ॻोहे करे वरी उनखे फुल्को पचाइबो, मन भई वेलबो, चकलो खपे, वेलण खपे, ऐं त काठ जो वाढो ऐं आरी ॿारी खणी पवंदी, वण कढणो पवंदो, त लोह जो ईअं ठही वेंदो छा? एॾो मथो खपाइणो पवंदो आहे। पर तव्हांखे ख़बर ई कान, फुल्को खाई वठंदा आहियूं, ॻाल्हि बुरी न हूंदी आहे। त कर्म करे भुलिजी वञो, इनखे अकर्म चइबो आहे। पर जे साईं ट्रैक्टर वारो ट्रैक्टर न हलाए, खेती वारो खेती न करे, कणिक वारो कणिक पोखे न, पोखण खां पोइ वरी उनखे लुणे न, वरी कणिक बाज़ार में विकिणे न, वरी तव्हां वटि उहा अचे न, वरी तव्हांजे घर में अटो पीसजी अचे न, त फुल्को खाई ॾेखारियो। घर वारी फुल्को पचाए न, त पोइ राम दुलारी महके गई, हमारी खटिया खड़ी कर गई न। कॾहिं कॾहिं रोटी न खाइणी पवंदी आहे भाई। जॾहिं घर वारी घर छॾे वञे त पोइ रोटी किथां खाऊं? न थींदो आहे। हमसे तो बने नहीं बैंगन का भरता, आलू क्या है, जिया बड़ा डरता, आलू प्याज से, क्या है, टमाटर से जिया बड़ा डरता, क्या है न, राम दुलारी महके गई गानो कोने। त हिकिड़े फुल्के में हेॾी मुसीबत आहे, पर उहो फुल्को पचाए खाई वेठा आहियूं, तव्हां बि खाई वेठा आहियो, मां बि खाई वेठा, कोई तकलीफ़ थोरी आहे। तव्हां चिंता न कयो, जंहिं महिल हिते चौथ थींदी आहे पोइ ओॾी महिल भई तव्हां भई 2-4 हज़ार फुल्का पचाइनि त हज़ारनि में बि फुल्का पची वेंदा आहिनि। कोई मिशन मां हणाई कान्हे, हणाया त खणी हणाया, पर मिशन जी ज़रूरत कान्हे। तव्हां पचाए वेठा त शेवा करे ॾियो था, सहज सुभाउ कमु थिए थो। त कर्म करे वरी भुलिजी वञे, इनखे अकर्म चइबो आहे। ऐं विकर्म चइबो आहे जेको ऊंधो कर्म हुजे, करिणो हुजे सऊं, उनखे करे ऊंधो, उनखे विकर्म। निष्काम कर्म कबो आहे। मूं राम राम जपियो, हाणे मां भुलिजे भॻवानु पाण ई फल ॾींदो न। हर वर मां राम राम बि जपिया, हाणे मूंखे भॻवानु कॾहिं थो ॾिए, ऐरण की चोरी करी कियो सुई को दान, ऊंचे चढ़ कर देखिए कब आवे विमान। चई मां हिकिड़ो दान कयुमि, हाणे मुंहिंजे स्वर्ग में बंगलो तयारु हूंदो न, वञ त सही पहिरीं धिकारी ॾेई परियां। हाणे तूं कर्म करे वरी पहिरीं बि मथो खपाई, इन निष्काम कर्म कर। तो राम राम जपे, राम राम जपे तो रोटी खाधी ॻाल्हि भुलिजी न वई। उन ॻाल्हि खे कहिड़ी बि ॻाल्हि तव्हां कयो भले घटि ऐं यादि घणो कयो, उनजी चिंता घणी कयो, छा थींदो? अॻिते कमु करे न सघंदा, बीमार थी पवंदा। जेको कयई उहो भुलिजे। नेकी कर ऐं कुएं में, कंहिंसां सुठो कमु करी ख़राबु। जीवन में कमु कर्म कंदा हलो, ऐं कर्म करे उनजी ॻाल्हि फल जी इच्छा रखिजो न, इनखे वरी अकर्म चइबो आहे। ऐं जेको फल जी इच्छा रखे उनखे अकर्म न चइबो आहे, उनखे सकाम कर्म चइबो आहे। त हाणे कीअं करिणो आहे, इहा साइंस थी ॻाल्हि कर, कहे टियों निष्काम कर्म कर, कामना न रख। हाणे तव्हां साईं ॿार जंहिं महिल रांदि कंदो आहे, हिकिड़ी वीचार करण जी ॻाल्हि आहे, सम्झण जी ॻाल्हि आहे। प्रेम सां चओ श्री राम, सतनाम साखी, सतनाम साखी, सतनाम साखी। ॿार खे थोरी त इच्छा हूंदी आहे भई मां रांदि कयां थो, खटां, पर न, मूंखे खटिणो ई आहे। इहा जेकर तिखी रखे पोइ खटंदो ऐं हाराईंदो, तव्हां ॿुधाए सघो था? उहो कंदो सही, रांदि कंदो, हीअं करिणो आहे, पोइ त उन तकड़ में मुझी पवंदो। माण्हू चिंता न करे कमु करे, असां वरी उबतो कमु कंदा आहियूं, चिंता कंदा आहियूं, कमु न कंदा आहियूं। हाणे तव्हांखे ऊंधी ॻाल्हि पढ़ियां थो, सुबुह न ऊंधी, पोइ तव्हां ऊंधी कंदा त पाण सुबुह। हाणे सुबुह जो छा उथी कंदा कयो, सुबह को उठ के काम मत करो, काम की फिकर करो। छा चयमि? काम मत करो, काम की फिकर करो। चओ
हा ईअं कंदा ई आहियो, उहो त प्रैक्टिकल जी ॻाल्हि आहे। ऐं तव्हां ईअं कंदा ई आहियो भई मूंखे अॼु हेॾां वञिणो आहे, हेॾां वञिणो आहे, हीअं करिणो आहे, हीअं करिणो आहे, हीअं करिणो आहे, कंदा कुझु बि न आहियूं। लिस्ट ठाहे रखंदा आहियूं भई अॼु मूंखे हीउ कमु करिणो आहे, हेतिरो लिखिणो आहे, हेतिरो पढ़णो आहे, हेतिरो हीअं करिणो आहे, लिस्ट ठाहे उहा लिस्ट ईअं ई पई हूंदी आहे, कमु रहिजी वेंदो आहे, असां सुम्ही पवंदा आहियूं। त काम मत करो, काम की फिकर करो, चओ त सही। शाम को बैठ के जिक्र करो। अरे यार ही कम रहिजी वियो, अरे ही कम रहिजी वियो, अरे ही कम रहिजी वियो, हाणे ठो सुभाणे वरी लिस्ट ठाहिजो, शाम जो वेही जिक्र कजो। इहो असांजो हाल आहे, इन सां केरु माण्हू पार पवंदो कोन। इहो गीता न सेखारींदी आहे। गीता सेखारींदी आहे चिंता न कयो, कमु कयो। हाणे कमु कयो, चिंता न कयो, पोइ तव्हांखां भुल थी वई त भॻवानु वेठो आहे न माफ़ु करण वारो, न कंदो माफ़ु। सतनाम साखी सभु दुख माफ़ी, जेको सतनाम साखी चवंदो उन हर ई दुख माफ़ु थी वेंदा री, उनखे काई तकलीफ़ ईंदी कोन्हे। पर कमु करे सही ऐं चिंता न करे, उनजी काई ॻाल्हि न, मन में सोचे वीचारे न कमु कंदो हले, सोचे माना कम खे सोचे सम्झी करे, पर उनजी चिंता विंता न करे त पोइ उनखे आनंद थी पए। फल जी इच्छा न रखे, जे फल जी इच्छा रखी बि कंदो त कमु उन खां सही मिड़ई न थींदो। ॿार जो कमु आहे रांदि करे त रांदि करी करे, पढ़ाई करे त पढ़ाई करे, हेॾां या होॾां निहारे, न जेको हेॾां होॾां निहारींदो आहे। हिकिड़ी छोकिरी इम्तिहान ॾियण वई, प्रेम सां चयो श्री राम। मूंखे बि ॻाल्हियूं तव्हां ई ॿुधाईंदा आहियो, मूंखे कोई अहिड़ी ख़बर न हूंदी आहे, ऐं को ॾिसंदो थोरी आहियां। पोइ थोरो सुवाल मिड़ई घटि वधि पियो अचेसि, त थोरो हिन ॾे ॾिठईं, थोरो वरी अॻियां वारे ॾिठईं, त थोरो हिन जो लिखियईं, थोरो हुन जेको पढ़ी लिखी सघी। सॼो सुवाल ग़लति थियो त नंबर ई न मिलियसि, फेल थी पई। चई छो फेल थी वियमि? भई मां त ॾिसी करे लिखियो। चई छा लिखई? चई अधु हिन जो लिखियमि, अधु हिन जो लिखियमि, अधु हेॾां ॾिठुमि, अधु हेॾां ॾिठुमि, त फेल थी पियमि। ऐं हिकिड़ी छोकिरे खे न आयो, पंहिंजे मन सां जेकी आयो त वरी बि कुझु नंबर त अची वियसि मन सां लिखी। त हेॾां होॾां निहारणो न आहे, छा चयमि? हेॾां या ऐं भाई आगे भी नहीं पीछे भी, ऊपर भी नहीं नीचे भी, दाएं भी नहीं बाएं भी, ए भाई देख के न चलो, पंहिंजे अंतर मूंखे ॾिसो। हर वारो गाने वांगुरु थोरी गाने जी कापी करणी आहे। ऐं चई मूंखे चई त मां त नकल कंदो आहियां। चई नकल में बि अकल की ज़रूरत होती है, नकल कर भले पर अकल त खपई न। त उहो देख के चलो, त जॾहिं हलणो हुजे, मूंखे हलणो थोरी आहे, मूंखे त कमु करिणो आहे, त कम में ध्यानु ॾियणो पवंदो न। हलंदुमि त हलण में ध्यानु ॾींदुमि, पंहिंजे कम में ध्यानु ॾियो। हेॾां होॾां निहारियो न, नीचे ऊपर निहारियो न, केॾां बि निहारियो न। पंहिंजे मौज में आनंद में पंहिंजो कमु कंदा हलो। जंहिं अंतर्मुख थी करे पंहिंजो कमु कयो, उहो ॿेड़ो पार थी वेंदो उनजो। अंतर्मुखी सदा सुखी, उहो सदाईं आनंद में रहंदो आहे। इन करे साईं पाप कर्म की ओर न जाओ, पाप कर्म जे पासे न वञो। गीता ज्ञान विचार बंदा, उन गीता जो ज्ञान वेही वीचार कयो। ऐं हिकु सेकंड मिंट आहे त कोन, पर अवतार हज़ारें थिया जग में, पर कृष्ण मिसल अवतार न को। अवतार हज़ारें थिया जग में, पर कृष्ण मिसल अवतार न को। हिन भारत जो सिर मोर सचो, सरदार न को करतार न को। हिन भारत जो सिर मोर सचो, सरदार न को करतार न को। वेदन शास्त्र पुराणन में, वेदन शास्त्र पुराणन में, आज्ञान लिखल किसमें किसमें, आज्ञान लिखल किसमें किसमें। पर ज्ञान बराबर गीता जे, ज्ञान बराबर गीता जी। गमटार न को
दिल ठार न को गम ठारन को दिल ठारन को हिकिड़े सेकंड जी ॻाल्हि त ॿुधायां प्रेम सां चओ श्री राम ये राम जी विष्णु जी कृष्ण भगवान जी घणेई मूर्तियूं रखियनि हिकिड़े खे चवनि तोखे कहिड़ी थी वणे त ॻोल्हे आयो चई मूंखे कृष्ण भगवान थो वणे चई छो चई सभिनी खे डपु लॻो पियो आहे कोई हथियार खणे थो कोई हींअर मुरली खणी वेठो आहे हिनखे डपु वपु आहे कोन वॼाईंदो पियो वञे कोई हिनखे डपु कोन्हे किन वीणा नाद तंबूरे ते वीणा नाद तंबूरे प्रचार कयो कुर्बानीअ जो प्रचार कयो कुर्बानीअ जो पर मोहन जे मुरलीअ जे मिसल पर मोहन जे मुरलीअ जे मिसल अदा साज़ संदो सिंगार न को अदा साज़ संदो सिंगार न को किन पाणनि सां किरपाणनि सां किन बाणनि सां किरपाणनि सां किन तोबुन ऐं तलवारुनि सां किन तोबुन ऐं तलवारनि सां पर रथ वाही थी समर सजे कंदो कृष्ण मिसल महंदार न को पर रथ वाही थी समर सजे कंदो कृष्ण मिसल महंदार न को किन ज्वानीअ में किन पीरीअ में किन ज्वानीअ में किन पीरीअ में थी जोत विद्या जी ज़ाहिर कई थी जोत विद्या जी ज़ाहिर कई पर नंढपण में नंदलाल मिसल नंढपण में नंदलाल मिसल थियो निसंग सचो निर्वार न को संग सचो निर्वार न को 11 साले जो श्री कृष्ण भगवान बिंद्रावन खे बि छॾे ॾिनई अची हुनखे निसंग थी निर्वार थी वरी छॾे ॾिनई हेॾो प्रेम बि हेॾो कोई जल्दी छॾे कोई वॾे हूंदे थींदो आहे जवानी में वॾी किथे भई पंहिंजे विद्या जो प्रचार कंदा आहिनि मशहूरु कंदा आहिनि पहला दफ़ा थी नारन खां ॾिना थे नारिन खां पहला ॾिना थे नारिन खां के ग्रस्त जे बचड़नि ॿारनि खां शुकदेव मुनि हेॾो ज्ञानी थियो आहे भॻवान पंहिंजे पीउ खे चई त माया बंदि कर मूंखे माया मुंझाए छॾे माया बंदि कर त पोइ आऊं भई संसार छॾे पासे मूंखे तुंहिंजी माया आहे न मुंझाए छॾींदी पर कृष्ण भॻवानु ॿारनि खां बचनि खां सभिनी गोपियुनि जे विच में रही कंहिंखां ॾिनो कोन ऐं निकिरी निर्वार थियो पर गोपिन में ॾींहं राति रही कंदो ज्ञान संधि गजकार न को भगवान अहिड़ो थियो आहे जो कल्पतरु वण वांगुरु ही गीता जो ज्ञान निगम कल्पतरोर गलितम फलम शुकमुखादमृत द्रव संयुतम पिबत भागवतम रसमालयम मुहुरहो रसिका भुवि भावुक कहिड़ो ई भागवत जो ज्ञान हुन शुकदेव महाराज ॿुधायो आहे कृष्ण भॻवान जे बारे में चयो अथई जेको ॿारनि खां डिॼो पिए गृहस्थ परिवार खां डिॼो पिए सभिनी खां पासे थी करे सन्यासी थियो पर वरी साॻे कृष्ण भॻवान जी हेॾी लीला वेई ॻायईं जेको अहिड़ी लीला जीअं न भई फल कहिड़ो मिठो हूंदो आहे जंहिंखे तोतो ठुंगो हणे त शुक मुखादमृत द्रव संयुतम शुकदेव जे भागवत जे पढ़ण करे हे अमृत रूपी फल श्रीमद भागवत थी पियो आहे इहो सभु असां पढ़ूं गुरू जी आसीस थिए ऐं गीता जो ज्ञान धारण कयूं बोलो गुरुदेव भगवान की जय मोहन